मटियारी ज़िले में आम वाइपीडी शयुनि जा अघ मुक़ररु करण बाबति अहम गिठवाणी। ज़ख़ीरा अंदोज़ी, मसनूई खोट ऐं वधीक अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो गॾिजाणी जी सदारत डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख कई। ॿियो मक़सदु ज़िले में ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि ते कंट्रोल करणु ऐं उन्हनि जी क़ीमतुनि तइनु करणु हो। गॾिजाणी में मटियारी हाना ऐं सईदाबाद जे असिस्टेंट कमिश्नर्स, लाइव स्टॉक खाते जे डिप्टी डायरेक्टर, ब्यूरो ऑफ सप्लाई एंड प्राइसिस जे असिस्टेंट डायरेक्टर ऐं कंज्यूमर प्रोटेक्शन काउंसिल हैदराबाद जे अमलदारनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख चयो त मुनासिब क़ीमतुनि जो तयन ज़रूरी आहे त जीअं आवाम खे रिलीफ मिले। हुन अटे, खीर, गोश्त, भाॼियुनि ऐं ॿियनि रोज़ानी ज़रूरतुनि जी शयुनि जे अघनि बाबति जल्द नोटिफिकेशन जारी करणु ऐं क़ीमतूं क़ाबू कंट्रोल करण लाइ सख़्तु उपाउ वठण जी हिदायत कई। हुन वाज़े कयो त मुक़ररु अघ खां वधीक क़ीमत वठंदड़ दुकानदारनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे कार्रवाई कई वेंदी। इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची